ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल कंदासीं। मेड़ मां रिपोर्टर अब्दुल्ला कंबरानी जी रिपोर्ट मूजिब त मेड़ भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मियांदाद चांडियो जी ज़बू हाली इमारत छित जा चापड़ किरण शुरू थी विया, जंहिं सबबि स्कूल में मौजूद शागिर्द सख़्त ख़तरे में अची विया। जॾहिं त ख़ुशकिस्मतीअ सां मौजूदा तौर महफ़ूज़ रहिया ऐं को बि जानी नुक़सान न थी सघियो। वाक़ई बाद वालिदैन ॻोठण खौफ़ ऐं ॻणितीअ जो लहर छायल आहे। मुक़ामी रवासिन उस्ताद मूजिब स्कूल जी इमारत घणे अरसे खां मरम्मत जी खोट सबब कमज़ोर थी चुकी आहे ऐं बार बार अख़्तरनि खे आगाह ॾियण बावजूद को बि अमली क़दम न खयो वियो आहे। छत जा चापर करण बाद हाणे शागिर्द खुलियल आसमान हेठि तालीम हासिल करण ते मजबूर बणियल आहिनि, जंहिं सबब संदसि तालीम पिणु मुतासिर थी रहिया आहे। ॻोठाणनि वालिदैन समाजी धुरनि पारां तालुके एजुकेशन ऑफिसर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सिंध जे तालीम वारे वज़ीर खां अपील कंदे मुतालबो कयो आहे त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मियांदाद जी इमारत जी फौरी तौर मरम्मत कई वञे ऐं नई महफ़ूज़ बिल्डिंग फराहम कई वञे, जीअं मुस्तक़बिल में कंहिं बि इम्कानी हादसे खां बची सघिजे।